चीफ जस्टिस काजी फाइज ईसा की सदारत हेठ जुडिशल कमीशन जो इजलास खत्म। जस्टिस रिटायर्ड तारिक मसूद और जस्टिस रिटायर्ड मजहर आलम जो इडहाक जज तौर मुकर्ररी की मंजूरी। ज़रियन मूजिब जस्टिस मुनीब अख्तर बिन इडहाक जजन के नालन की मुखालफत करे छड़ी। ज़रियन जो चवण है जस्टिस मंसूर अली शाह और जस्टिस याहिया आफरीदी जस्टिस रिटायर्ड मजहर आलम मियाँ खेल के नाले ते मुदाखलत कई। इलेक्शन कमीशन जो सुप्रीम कोर्ट की मखसूस सीटों के फैसले ते अमल दरामद जो फैसलो एक सियासी पार्टी तरफा चीफ इलेक्शन कमीशन के निशानो बनाने की सख्त मज़म्मत कई वई। पधराई मूजिब इलेक्शन कमीशन PTI इंट्रा पार्टी इलेक्शन के दुरुस्त करार न ॾिनो। इलेक्शन कमीशन ते इल्ज़ाम लगाइण इंतहाई नामुनासिब रवैयो है। इलेक्शन कमीशन आइन ऐं कानून तहत कम कंदो रहंदो, कंहिंजे दबाव में न ईंदो। इलेक्शन कमीशन कंहिं बि फैसले की गलत तशरीह नाहे कई। लीगल टीम के फैसले की कंहिं नुक्ते ते अमल दरामद में रंडक है त निशानदी करे चीफ इलेक्शन कमिश्नर ऐं मेंबरनि खां इस्तीफ़ा जो मुतालबो खिल जोॻो आहे। सुप्रीम कोर्ट के अॻूणे जज जस्टिस मुशीर आलम और जस्टिस रिटायर्ड मकबूल बाकर खां पोइ जस्टिस रिटायर्ड मजहर मियाँ आलम खेल बि इडहाक जज बणजण खां मुआज़रत करे छड़ी। जस्टिस रिटायर्ड तारिक मसूद रात को ज़ाहिर करे चुको। तहरीक इंसाफ इडहाक जजिस की मुखालफत कंदे जुडिशल कमीशन के ख़त लिखण जो ऐलान करे छडियो। हुकूमत ऐं पाकिस्तान बार काउंसिल तरफा इडहाक जजिस की मुक़ररी की हिमायत। सिंध के गादीवारे शहर कराची में 4 ॾींहनि की सख्त गर्मी खां पोइ बसकारो काठोड़ M9 मोटरवे बहरिया टाउन गुलशन मेमार गुलिस्तान जोहर गुलशन इकबाल स्कीम टेटी सफूरा यूनिवर्सिटी रोड शारा फैसल कारसात सदर वारनि इलाइक़नि में बरसात। नॉर्थ कराची न्यू कराची मलीर कैंट सरजानी टाउन ऐं ॿियनि इलाइक़नि में बि बसकारो गर्मी जो ज़ोर टुटी वियो। हैदराबाद मीरपुर ख़ास सांघर टंडोला यार मटियारी ॼाम शोरो टंडो मोहम्मद खान ज़िलनि में गजगोड़ ऐं तेज़ हवा सां बरसात खां पोइ गर्मी जो ज़ोर टुटी वियो। खिपरो शहदादपुर गुलाब लिगारी चंबड़ मातली भिटशा खैबर हाला न्यू सईदाबाद कोटड़ी टंडो आदम शहदादपुर शेख बिरकियो राजो खनानी कढण तलहार हूसड़ी ऐं ॿियनि इलाइक़नि में बि सी ऐं बसकारो 130 फीडर ट्रिप थियण सबबि बिजली की फ्रहामी मौतल हेठाई वारा इलाइक़ा पानी हेठ अची विया। कोटड़ी के साइट एरिया में बरसात सबब घर की छित किरी पई। नींगर फौज संदसि माउ ऐं ॾाॾो ज़ख्मी थी पिया, अस्पताल मुंतक़िल। इसराइली शहर जो बाइकॉट कयो वेंदो। हुकूमत ऐं तहरीक लब्बैक पाकिस्तान विच में ॻाल्हियूं कामयाब। तहरीक लब्बैक फ़लस्तीन मसले ते एहतजाज करे रही हुई। फ़लस्तीन मसलनि जे हल लाइ असां कोशिशूं करे रहिया आहियूं। फ़लस्तीनियुनि जी मदद लाइ कोशिशूं जारी रहंदियूं। वज़ीर आज़म जे सियासी सलाहकार राणा सनावला जी वफ़ाक़ी वज़ीर अता तारड़ ऐं TLP अॻवाननि सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस। राणा सनावला जो चवणु आहे त असां पहिरियां बि गज़ा इमदाद उमाणी आहे। वधीक 1000 टन जी इमदाद मोकिले रहिया आहियूं। इमदाद जी नई खेप 31 जुलाई खां पहिरियां मोकिली वेंदी। नेतनयाहू दहशतगर्द ऐं जंगी ॾोहनि जो ज़िम्मेवार आहे। फ़लस्तीनियुनि मथां ज़ुल्मनि ते नेतनयाहू खे कानून जे कटड़े में आंदो वञे। हुकूमत तरफ़ा PTI ते पाबंदी के हवाले से इतिहादी जमायतुनि सां मुशावरत शुरू। नवाज़ लीग तरफ़ा पीपल्स पार्टी के अॻवाननि खे एतमाद में वठण जो फ़ैसिलो। इतिहादी जमायतुनि सां मुशावरत लाइ हुकूमत तरफ़ा कमेटी जोड़ी वई। कमेटी में इसाक डार अयाज सादिक आज़म नज़ीर अता तारड़ इरफान कादिर अहाद चीमा शामिल। पीपल्स पार्टी तरफ़ा फारूक H नाइक श्री रहमान नैयर बुखारी शामिल। नवाज़ लीग अॻवान अॼु पीपल्स पार्टी की क़यादत सां मुलाक़ात कंदा। तहरीक इंसाफ ते पाबंदी वारे मामले ते सदर तरफ़ा पार्टी अॻवाननि सां मुशावरत जो फ़ैसिलो। सदर आसिफ अली ज़रदारी ऐवान सदर में अॼु मुशावरती इजलास तलब करे वरितो। इजलास में PTI ते पाबंदी आर्टिकल 6 मखसूस सीटुनि के फ़ैसिले ते मुशावरत थींदी। पीपल्स पार्टी के सीनियर अॻवाननि खे ऐवान सदर पहुचण की हिदायत। मुशावरती इजलास में नवाज़ लीग अॻवाननि जी बि शिरकत जो इम्कान। सिंध के वरी वज़ीर सैयद मुराद अली शाह 100 यूनिट इस्तेमाल कंदड़नि खे बिजली मुफ़्त फ़राहम करण जो हुक्म ॾेई छॾियो। वॾे वज़ीर की सदारत हेठि तवानाई खाते जो इजलास। वॾे वज़ीर जो चवणु आहे त के इलेक्ट्रिक हेस्को ऐं
सेप्को 100 यूनिट बिजली इस्तेमाल कंदड़ बापिदारनि खे मुफ़्त बिजली मुहैया करे सोलर होम सिस्टम तक़सीम थिए या वरी सोलर पार्क लगायो वञे। तजवीज़ आहे त सोलर पार्क क़ाइमु करे हेस्को सेप्को ऐं के इलेक्ट्रिक खे बिजली फ़राहम कई वञे। सिंध में 5 लख खां वधीक घर अहिड़ा आहिनि जेके ग्रिड खां परे हुजण सबबि बिजली खां महरूम आहिनि। पीपी चेयरमैन जी हिदायत आहे त 5 लख घरनि खे बिजली फ़राहम कई वञे। 5 अरब रुपयनि जा फंड सोलराइज़ेशन लाइ मुख़्तस आहिनि। चाहियां थो त सोलराइज़ेशन जो नओं मनसूबो जल्द खां जल्द शुरू थिए। तवानाई खाते जी टीम मनसूबे जे प्लान खे तयार करण में तेज़ी आणे। तवानाई वारे वज़ीर नासिर हुसैन शाह जो चवणु आहे त 2 लख सोलर पैनल्स विरहाइण वारे मनसूबे ते कमु हली रहियो आहे। मनसूबो मुकमल करे वॾे वज़ीर खे मंज़ूरी लाइ पेश कयो वेंदो। पीपल्स बस सर्विस तरफ़ां कराची में पब्लिक ट्रांसपोर्ट के बेहतर बढ़ाइण लाइ 3 नवां रूट्स शुरू करण जो ऐलान। ट्रांसपोर्ट खाते मूजिब हॉक्सवे खां टावर ताईं रूट नंबर 13 22 जुलाई खां शुरू थींदो। रूट नंबर 12 में वात कई वेंदी। 23 जुलाई खां रूट नंबर 12 जूं बसूं खोखरा पार बदिरां कायदाबाद ऐं कोरंगी जे रस्ते मेमण ॻोठ खां टावर ताईं हलंदियूं। बहरिया टाउन खां नुमाइश चौरंगी ताईं हिकु इलेक्ट्रिक बस जो नओं रूट EV4 24 जुलाई खां शुरू थींदो। यूसुफ ॻोठ खां टावर ताईं रूट 8 25 जुलाई खां शुरू थींदो। सीनियर वज़ीर शर्जिलना मेमण जो चवणु आहे त नवां रूट कराची में पब्लिक ट्रांसपोर्ट खे वधाइण लाइ सिंध हुकूमत जी कोशिशुनि जो हिसो आहिनि। शहरनि जी सहूलियत लाइ वधीक बसूं आंदियूं वेंदियूं ऐं वधीक नवां रूट शुरू कया वेंदा। आवाम जी बिना फ़र्क़ ख़िदमत करण सिंध हुकूमत जो अज़्म आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ गॾियल मफ़ादनि वारी काउंसिल जो इजलास सूमर ते तलब करे वरितो। ज़रियनि मूजिब गॾियल मफ़ादनि वारी काउंसिल जो इजलास वज़ीर आज़म हाउस में थींदो। इजलास जी 7 नुकाती एजेंडा जारी। ज़रियनि मूजिब इजलास में इस्लामाबाद हाई कोर्ट जे हुकम ते ऑयल तेल लेवी लागू करण ते गौर थींदो। 1991 जे पाणी मुआइदे खां हटी कराची जी सनती इलाइक़नि खे पाणी ॾियण ते गौर थींदो। सुप्रीम कोर्ट जे जजनि आइन खे रीराइट कयो। PTI खे इहो ॾिनो वियो जेको घुरियो ई न वियो हो। सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो आदम इस्तकाम न आहे त ॿियो छा आहे। ही हुकूमत पंहिंजा 5 साल मुकमल कंदी। पंजाब जी वज़ीर आला मरियम नवाज़ जो लाहौर में तक़रीब खे ख़िताब संदसि चवणु आहे त मुल्क जॾहिं बहितरी ॾांहुं वधंदो आहे त कंहिं न कंहिं खे तकलीफ़ शुरू थी वेंदी आहे। जेकॾहिं कंहिं सियासी अदम इस्तकाम आणण जी कोशिशि कई त उनखे फ़ौलादी हथनि सां मुंहुं ॾिनो वेंदो। ख़बर नाहे हिन मुल्क खे कंहिं जी नज़र लॻी वेंदी आहे। कुझु माण्हुनि जो हिकु टोलो वेही अहिड़ा फ़ैसिला कंदो आहे जंहिंसां तरक़ी जो अमल रुकिजी वेंदो आहे। मख़सूस सीटुनि जे हवाले सां सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले खां पोइ तहरीक इंसाफ़ क़ौमी असैम्बली जी 38 आज़ाद उम्मीदवारनि जी फ़हरिस्त इलेक्शन कमीशन में जमा कराए छॾी। लिस्ट सां गॾु इज़ाफ़ी दस्तावेज़ बि शामिल। ज़रियनि मूजिब 3 आज़ाद उम्मीदवारनि साहबज़ादा महबूब सुल्तान, मुबीन आरिफ ऐं रियाज़ फतियाना हल्फ़ी बयान जमा न करायो। पाकिस्तान जो अफ़गानिस्तान खां हाफ़िज़ गुल बहादुर ऐं ॿियनि दहशतगर्द ग्रुपनि ख़िलाफ़ तकड़ी ऐं असराइती कार्रवाई जो मुतालबो परॾेही खाते जी तर्जुमान मुमताज़ ज़हरा बलोच जो चवणु आहे त पाकिस्तान बनून छावनी ते TTP जे हमले बाबति पंहिंजे ख़दशनि अफ़गान उबूरी हुकूमत खे आगाह कयो आहे। पाकिस्तान में दहशतगर्दी लाइ अफ़गान सरज़मीन जो इस्तेमालु ॻणती जो सबबु आहे। कंहिं सियासी जमायत ते पाबंदी पाकिस्तान जो अंदरूनी मामिलो आहे। ॿियनि मुल्कनि खे तबसरो करण खां पासो करणु घुरिजे। पाकिस्तान पंहिंजा अंदरूनी मसइला पाण हल करे सघे थो। CTD ऐं हसास इदारनि जो पंजाब जे ज़िले गुजरांवाला में गॾियल ऑपरेशन अलक़ाइदा जे अॻूणे सरबराह उसामा बिन लादेन जो वेझो साथी डॉक्टर अमीन मोहम्मदुल हक गिरफ़्तार। DIG CTD ओस्मान गूंदल लाहौर में प्रेस कॉन्फ्रेंस दौरान गिरफ़्तारी खे कानून लागू कंदड़ इदारनि जी अहम कामयाबी करार ॾिनो आहे। DIG मूजिब हाई प्रोफाइल दहशतगर्द जाली दस्तावेज़नि ते पाकिस्तान में तरसिल हो। गिरफ़्तार दहशतगर्द जो ताल्लुक़ अफ़गानिस्तान सां आहे। गिरफ़्तार दहशतगर्द अमीन मोहम्मदुल हक उसामा बिन लादेन जो चीफ सिक्योरिटी ऑफिसर बि रहियो। कराची में वाटर पंप पुल ते फायरिंग में ज़ख़्मी थियल पुलिस एहलकार इलाज दौरान शहीद थी वियो। ज़ख़्मी पुलिस एहलकार मोहम्मद यूसुफ जो आगा खान अस्पताल में इलाज हलंदड़ हो, जिते हुन ज़ख़्मनि जा सूर न सहंदे दम ॾिनो। शहीद एहलकार समनाबाद थाणे ते कांस्टेबल तौरु मुक़ररु हो। SSP सेंट्रल मूजिब वाक़े वारे हंधि तां 30 बोर पिस्टल जी गोलियुनि जा 3 खोल मिलिया आहिनि। वाक़ियो टारगेट किलिंग जी कोशिश आहे या फुर जो वाक़ियो, जांच जारी आहे। बलूचिस्तान जे मुख़्तलिफ़ ज़िलनि ज़ोब, बारखान, मूसा खेल, कोहलू,
हरनाई, लुरालाई, नसीराबाद में ज़ोरदार बरसात। शिरानी में क़ौमी शाहराह जो 70 किलोमीटर हिस्सो बरसाती पानी में लुढ़ी वियो। कोह सलेमान में बरसात सबब वॾे दर्जे जी ॿोॾि वारी सूरत हाल। दानासर में तेज़ बरसात खां पोइ ॿिनि हंधनि ते लैंडस्लाइडिंग। बुलांज दरिया में वॾे दर्जे जी ॿोॾि। दरिया मां 92,000 क्यूसिक पाणी जो वहिकिरो गुज़री रहियो आहे। सखर जे संगरार वारे इलाइक़े में 3 साल अॻु अगवा थियल नीगरी प्रिया कुमारी बाज़ियाब न थी सघी। प्रिया कुमारी जी बाज़ियाबी लाइ अॼु कराची में 3 तलवार चौक वटि एहतजाजी धरणो खंयो वेंदो। प्रिया जा वालिदेन हिंदू पंचायत जा अॻवान सखर खां कराची लाइ रवाना थी विया। प्रिया जी अमर सिंध वासियुनि खे धरणे में भरपूर शिरकत जी अपील। रवीना चयो आहे त 3 सालनि खां प्रिया कुमारी अगवा थियल आहे, पर वाइदो करण बावजूदि नियाणी खे पुलिस बाज़ियाब नाहे करायो। रुगो दिलासा ॾिना पिया वञनि। हुकूमत ऐं पुलिस ऑफिसरनि खे हथ थी ॿधां त प्रिया बाज़ियाब कराए ॾियनि। सिंध वासी अॼु कराची जी 3 तलवार वटि थींदड़ एहतजाज में भरपूर शिरकत।